असांजे ॻोठ में काफ़ी सालनि खां रोड तबाह हुजण सबबु ॾाढी मुश्किलातुनि खे वञणो थो पए। सो अलहमदिल्ला रोड ठहण जी शुरूआत थी वई आहे, मंज़ूर थी वियो आहे, लेकिन ठेकेदार जी एतिरी लापरवाही आहे हिन कम में 12 खां 13 किलोमीटर मुफ़ासिलो ॿाहिरि आहे मिटी घुराए हिनखे साइडनि सां भरमजणी आहे, जेका हिन हिकु क्रेन जे ज़रिए असां पहिरियों वीडियो रखियोसीं जॾहिं कमु शुरू पियो थिए त हिकु क्रेन जे ज़रिए रोड खे पासनि खां खोटरे या मिटी ते पूरी कई वई आहे। हालांकि क्रेन जे ज़रिए जेका हिन मशीन खणाई आहे उहा रोड जी वट सां तमामु वॾा खॾा बि लॻी विया न, जंहिंजे बारिशुनि जी वजह सां जंहिंमहिल बारिशूं पवंदियूं तंहिंमहिल इहो सॼो पाणी रोड जे हेठां ई बीह रहंदो, ताकी माना रोड सदाईं कमज़ोर ई कमज़ोर थी वञे। पत्थर जी कंडीशन आहे, पत्थर बि केतिरे क़िस्मनि जो पत्थर आहे, को बिल्कुलु सफ़ा अछो पत्थर आहे, को बिल्कुलु सफ़ा ॻाढ़ो गोल्डन पत्थर आहे, को वरी बिल्कुलु सफ़ा माना घोर जो ॻाढ़ो आहे। ठेकेदार तेज़ी सां हलाए रहियो आहे। वटन मां बिल्कुलु वट सां रोड जी तव्हांखे ॾेखारियूं था, जेको बिल्कुलु रोड जे पहाड़ मां ई मिटी ठेकेदार जी महिरबानी सां रोड खे भरम ॾिनो वियो आहे, जेको शुरूआती कम में ई करप्शन ॾेखारे त अॻिते कारपेंट क्रश उन में त अलाए केतिरे क़िस्म जी मिलावट कंदो, जंहिंमहिल कारपेट थींदो तंहिंमहिल बि इहो तमामु कम में मिलावट कंदो। तव्हांखे ॾेखारियूं था, तव्हांजे कैमरा जे अॻियां डिस्ट्रिक्ट नोशन ऑफ साइड में रोड जो पत्थर विछाए पियो वञे। ऐसा ही किरण के ज़रिए ॾिसो कहिड़ो खॾा हाणे रोड खे बिल्कुलु कमज़ोर कयो अथनि।